ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधरी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो असां के सिंध ते ॾाढो नाज़ हुआ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था खबरन डा खबर शामिल की पिया बिटशामा रिपोर्ट निसार अहमद दिगारी जी न्यू मेरान सत पारा ऐलानियल सकाफती डी जी मुनासिबत सां सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सोयकार सां हलदड़ दी लाइसम स्कूल गोठ जमाल खान निज़ामानी में कल्चर डे जी तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾी तादाद में हिस्सो वरितो। शागिर्दनि तरफ़ां सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टेबलो सकाफ़त जे अनवान ते तकरीरूं ऐं क़ौमी गीत ऐं बैत पेश कया विया। तकरीब खे ख़िताब कंदे स्कूल जे हेड मास्टर साईं सलमान अली लिगारी ऐं ॿियनि उस्तादनि जो चवणु हो त सिंध जी सकाफ़त जा ॾिहाड़ा मल्हाइण सुठी रस्म आहे, मगर उन सां गॾोगॾु सिंध जी असुल सकाफ़त प्यार मोहबत रवादारी सौप बुर्दबारी औताक महिमान नवाज़ी इल्म हासिल करण ऐं माज़ूर ऐं कमज़ोर माण्हुनि सां मोहबत ऐं प्यार सां पेश अचण बि सिंध जी सकाफ़त में शामिल आहिनि। उन करे असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि जी रवायतनि ते क़ाइमु रखंदे पंहिंजे क़ौमी वरसी खे संभाले रखणु घुरिजे ऐं वतन जी तरक़ी ऐं उन जे माण्हुनि जी ख़ुशहाली लाइ ॾींहुं राति महिनत करे इल्म हासिल करणु घुरिजे।